अॼु आया टे ॾींहं कोई AC को माण्हू कंहिं ॻाल्हियूं मालियूं थी पोइ माण्हू ईंदो आहे उहा रेड ज़ोन रेड ज़ोन असांजे लाइ मसइलो आहे असां पोइ वरी तारक में ईंदासीं रूबरू तव्हांखे सुठो तारक में लास्ट टाइम जो असां धरणे जी सिचुएशन ॿुधायूं तव्हां चयो था ॿ जे ॾींहं ते तव्हां तरसो तव्हां वटि को DC वग़ैरह लॻी अचे ठीकु आहे पोइ चकर असां 5 ॾींहं हिते गुज़ारिया 5 ॾींहं मुकमल उहो माण्हू असां रिक्वायरमेंट न ऑफिसर तक ते मां तव्हां आयो आहियां मां पंहिंजी तव्हांखे मैसेज कंदुमि कंदुमि एतमाद मां बि ॾिठो तव्हांखे मैसेज कोन थी सघे हिते का सर हिकु रिक्वेस्ट आहे असांजा नंढा ॿचिड़ा 17 साल गुज़री विया आहिनि असांखे रेगुलर नथा कनि असां नॉन डेवलपमेंट साइड जा मुलाज़िम आहियूं प्रोजेक्ट जा मुलाज़िम चेन मजबूरी आहे बचा बुख ते वेठा आहिनि हे जेको असां आया आहियूं न साईं असांजे घर में पैसा किराए जा बि न असांजा जेका शफ़क़त पुॼेव कयो असां तव्हांजा बचा आहियूं असांजा वॾा हो असां सां हमदर्दी कयो पर तव्हां राब्ते में ॿ मिंट तव्हां हिते बीहो मां कंहिं सां NPIW स्टाफ नाइंसाफी